अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली का और यहाँ मारवी थे सबका पेरी शाम कना से हेडलाइंस। नाड़े जी वफाकी वसीर मुफ्ता इस्माइल मुल्की मईशत में जल्द तब्दीली की उम्मीद ज़ाहिर करे छॾी। ट्विटर ते जारी बयान में मुफ्ता इस्माइल चयो आहे त अप्रैल जो करंट अकाउंट खसारो 62 करोड़ 20 लख डॉलर रहियो ऐं अप्रैल जो खसारो 9 महीननि जी सरासरी खसारे जो अदा आहे, जेको इस्तेकाम लाइ सुठो इशारो आहे। IMF सां हाकारी ॻाल्हियूं जारी आहिनि। हू मुल्की मईशत में तमामु जल्द तब्दीली ॾिसी रहियो आहे। लाहौर हाई कोर्ट हमजा शहबाज की हलबरदारी खिलाफ दरख्वास्तों ॿुधण लाइ मंज़ूर करे वरितियूं। धुरियुनि खे नोटिस जारी। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ लाही पारां दाख़िल दरख्वास्त में हमजा शहबाज ऐं ॿिनि खे धुर बणायो वियो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त हमजा शहबाज वॾे वसीर चूंडण जे लाइ घुरिबल वोट हासिल न कया। डिप्टी स्पीकर हमजा शहबाज खे बिना कंहिं जवाब जे वॾे वसीर जे चूंड में कामयाब करार ॾिनो। हमजा शहबाज के वॾे वसीर तौर कम करण खां रोकियो वञे। अदालत हुननि खे 5 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। जांच इदारनि में मुक़ररियूं ऐं बदिलियूं शफ़ाफ़ आहिनि। अदालत में जवाब ॾींदासीं। सुधी समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम मुनक़्क़िब चयो आहे त काबीना रूल्स ऑफ जस्टिस तहत फ़ैसिला कया आहिनि। पाबंदी जे फ़ैसिले जो जवाब सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। इलेक्शन कमीशन पारां PTI जे 25 बाक़ी मेंबरनि खिलाफ़ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। ज़रीन मौजूब इलेक्शन कमीशन अॼु मंझंदि जो 3 वॻे फ़ैसिलो ॿुधाए सघे थो। इलेक्शन कमीशन PDN में फ़ैसिलो करण जो पाबंद आहे। अॼु 1 महीनो मुकमल थी वेंदो। अंगारे ॾींहुं ॿुधणी बाद इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो हो। पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे रूसी दौरे जो दिफ़ा कंदे चयो आहे त कंहिंखे बि पतो न हो त रूस ऐं यूक्रेन विच में तकरार शुरू थी वेंदो। इमरान ख़ान जे रूसी दौरे जे पाकिस्तान खे सज़ा ॾियण नाइंसाफ़ी हूंदी। न्यूयॉर्क में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जौहरी पार्लिमानी ऐं आइनी सियासत न पियो करे, हू इंतहा पसंदी ॾांहुं वधी रहियो आहे। इमरान ख़ान खे ज़िम्मेवार अपोज़िशन जो किरदारु अदा करणु घुरिजे। इमरान ख़ान इदारनि ऐं सियासी मुख़ालिफ़नि ते कूड़ा इल्ज़ाम ॾींदो आहे। केस खां बराइत हू सिलेक्टेड हो ऐं मुल्क ते मुड़े वियो हो। संदसि हुकूमत में संदसि तर्जुमान इस्लाहकार सभु इम्पोर्टेंट हुआ। सियासत जंग वांगुरु न करणु घुरिजे। पीपल्स पार्टी कॾहिं बि ज़ाती मुफ़ाद खे अवलियत नाहे ॾिनी। हर स्टेक होल्डर्स ऐं पार्टी सां गॾिजी मसइलनि जो हल कढणो पवंदो। सिंध में कणक जो बहरान। कराची में अटे जी क़ीमत 100 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई। कराची जे फ्लोर मिल्स में 20% पैदावारी अमल घटिजी वियो। खुराक खातो हदफ मूजिब कणक जी ख़रीदारी करे न सघियो। खुराक खातो 7,60,000 टन कणक ख़रीद करे सघियो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में घटि कणक ख़रीद करण जो नोटिस वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु कराची जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची में इजलास की सदारत कंदो। कराची में दिफ़ाई पैदावार जी तक़रीब में भी शिरकत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म महांगाई पेट्रोल जे अघनि में बाज़ समेत ॿिनि अहम मामलनि बाबति क़ौम खे आगाही ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पंजाब जे हटियल गवर्नर उमर सरफराज़ चीमा जी दरख़्वास्त ते लार्जर बेंच जोड़े छॾी। हाई कोर्ट उमर सरफराज़ चीमा जी दरख़्वास्त ते एतिराज़ ख़त्म करे छॾिया। अॻूणो गवर्नर उमर सरफराज़ चीमा अदालत में पेश। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मुल्ला चयो आहे त उमर सरफराज़ चीमा खे वफ़ाक़ डी नोटिफाई कयो आहे। सदर जो इख्तियार ऐं उन जी बाइंडिंग अखबार जी तय आहे। हीउ पार्लिमानी हुकूमती निज़ाम न आहे, सदाती निज़ाम न आहे। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी 24 मई ताईं मुलतवी करे छॾी।
बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस पसंद जो बेतमादी जी रिथ जो मुक़ाबिलो करण जो ऐलान कयो आहे। कुद्दूस पसंद जो चयो आहे त जेकॾहिं रिथ आणण वारा चाहिनि था त इक़्तिदार में अचनि, पाण बजट पेश कनि त उहे कोशिश करे वठनि। रिथ जमा कराईंदड़ अॻूणे वॾे वज़ीर याब कमाल चयो आहे त नए वॾे वज़ीर जे हवाले सां समूरनि पार्टियुनि जो गॾियल फ़ैसिलो हूंदो। जल्द नए वॾे वज़ीर लाइ हिकु गॾियल उम्मीदवार जी चूंड कई वेंदी। टंडीअ लयार में फौजी कोशिश नाकाम, कार जी फायरिंग में हिकु फोरो माची वियो, ॿियो ज़ख़्मी। फोरन जो हिकु साथी फरार थी वियो। हैदराबाद रोड अब्बास बाई टाउन मदीना मार्ग ते फौजी कोशिश दौरान भरवारी पेट्रोल पंप जे कार जी फायरिंग में फोरो हैदर शेख माची वियो। कामरान परिहार ज़ख़्मी थी पियो। पुलिस वरी मौसूल ॿिन्ही फोरन जो तालुक़ु टंडो ॻाम सां आहे। ज़ख़्मी फोरो खे टंडो अलयार अस्पताल दाख़िल कयो वियो। मुल्क जे अक्सर मैदानी इलाइक़नि में मौसम गरम रहंदी। मौसमियात खाते इम्कान ज़ाहिर कयो आहे सख लाड़कानी जैकबाबाद ऐं दादू में मिटी वारियूं हवाऊं हलंदियूं, जॾहिं त पंजाब, KPK ऐं गिलगित बल्तिस्तान जे कुझु इलाइक़नि में मींहं जो इम्कान आहे।